राधड़ में सीनियर वकील नियाज़ मोहम्मद घांगरो, सीनियर वकील नसीर अहमद मल्हा ऐं आसिम ला एसोसिएट जे ऑफिस जो इफ्तिताह करे छॾियो। इफ्तिताही तकरीब में वकील एजाज़ अली जामरी, लाला शफ़क़त पठाण, मीर ग़ुलाम मुर्तज़ा ॻुरड़ समेत ॿिया वकील दोस्त ऐं शहरी साफ़ी पिणु शरीक थिया। इन मौक़े ते केक काटे दुआ घुरी वई। इफ्तिताही तकरीब प्रोग्राम में शरीक मेहमान ख़ासि वकील दोस्तनि ऐं लतीफ़ लॉयर्स फॉर्म राधड़नि जे समूरनि उहिदेदारनि मेंबरनि पारां वकील मोहम्मद असलम ईरानी खे मुबारकूं पेश कई वयूं। तकरीब खे ख़िताब कंदे हैदराबाद खां आयल मेहमान ख़ास सीनियर वकील नियाज़ मोहम्मद घांगरो ऐं नसीर अहमद मल्हा चयो त कानून जी हुक्मरानी लाइ वकीलनि जो किरदारु इंतिहाई अहम आहे। ग़रीब अवाम बेपहुच अवाम जे लाइ आसा जा दर 24 कलाक खुलियल रहंदा। वकील मोहम्मद असलम ईरानी चयो त इफ्तिताही प्रोग्राम शरीक तमामु महिमाननि वकील बिरादरी ऐं साफ़ी भाइरनि जा थोरा मञंदे वधीक चयो त ग़रीब अवाम खां का बि फीस न वरिती वेंदी। केस मुफ़्त में विढ़ंदासूं। अवाम खे इंसाफ़ फ़राहम करण लाइ गॾियल जिदोजहद ज़रूरी आहे। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।